अस्सलामुअलैकुम भुतर साईं। वालेकुम सलाम। भुतर यार को 50-100 रुपया दे त वञी को फूकड़ी हणूं तरसी कोन्हे को। तोखे लगी 50-100 जी, असां सां लगी भई हालत असां अॻे ई परेशान, नथा हलन मिलूं, नथा मिल वारा ॾियनि रेट, ऐं नई वरी उहो इंडेट ॾियनि था। ॿुधा किथां तोखे 50-100 ॾियां? पोइ यार तूं हरू भरू परेशान छो थियो? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं कमंद खे ॾे कल्ती, हा चारई पासा फेराईंसि देवियूं, विच में हाणे भंग भटारी सची पुछी पाण बि पी, असां जहिड़ा लाहुतड़ी बि पीअनि। अलाह यार ॻाल्हि त लाउती वाह जी करे। हा इहा आहे, कमंद में रखियो बि छा आहे? कुझु कोन्हे, हरू भरू ॾंडा था खाओ, जेॾी तेॾी महिल एहतिजाज धरणा लॻा पिया आहिनि। पर साल वियो, यकीन करे मुंहिंजो ढकणी अञा कमु नथो करे। पहिरियों ॾंडा आया त निभागन मां कराची में ज़ुल्म कयो असां सां, मिल वारनि नाल ख़ुदा को पहाड़ पटियनि को ग़र्क करे। पोइ ॿुध न, पोइ भंग भटारी काहे ऐं पहिरियों ॾींदुसि सची पुछी, वॾा वॾा वज़ीर मवाली ठही ईंदा, तोखे घर वेठे ड्यूटियूं मिलंदियूं। यार ॻाल्हि मवाली वाह जी कई थी। हाणे मुंहिंजो सभिनी भाइरनि खे जेके ज़मींदार आहिनि न, असुल हिननि खे मशवरो इहो आहे त ॿेली कमंद खे करनि ख़तमु, ॾियनि सिधी साड़ियो साड़ियो कमंद खे ख़तमु कयो बसि, पटी कमंद खे बसि। हाणे विच में असां हणंदासीं भंग, ॿाहिरां चारई पासे हणंदासीं देवियूं, बसि कंहिंखे ख़बर बि कोन पवंदो, काठियूं बि कम अची ईंदा, ऐं कमंद जे झंझट मां जान ई छुटलो, रोज़ रोज़ वञी ॾंडा था खाऊं। 50 ॾे न पोइ मूंखे 50 हींअर कोन अथई, ठीकु आहे, गॾो बसि तोखे आयो। हींअर मूंखे गॾे जी ज़रूरत हुई, ॿारनि खे साई थी पई आहे त कमंदड़ो खारायां। साई त वधीक मिल मालिकनि खां मिल कोन था हलाइनि। शुक्र अथनि, बसि तूं खण, इहो खण, तूं खण, थोरो टेकड़ी कर, थोरो टेकड़ी कर। शाबाश वॾेरा भोतार, शाबाश। बसि तूं बगड़ी बसि मां हींअर ई कमंद चट बिज आऊं तोखे ॾींदुसि, बिज ॾींदे माली जो ही वाइदो आहे तोसां, रखवालो बि कंदे तूं भंग। बसि मुंहिंजो बि सलाह सही आहे, मुंहिंजो बि सभिनी भाइरनि खे इहो गुज़ारिश आहे त कमंद खे ॿेली कयो ख़तमु, भंगड़ी कायो, देवियूं कायो, उन में फ़ाइदो छा रखियो आहे कमंद में? न मिलनि इंडेट, वञूं एहतिजाज हणी ॾंडा मुंहिंजो पर साल बि ढकणी भञी छॾियो, अघ बि कोन था ॾियनि, फ़ाइदो कहिड़ो? चलो मां बीहंदो। छोकिरा साड़ियो कमंद खे।